टाइम ॾिनव। SAO साहब भी नओं आयो आहे, तक़रीबन महीनो थी वियो आहे। हिते हिकिड़ो इशू आहे गाॾियुनि जी चोरीअ जो, चाबी चोरी ऐं प्लस स्नैचिंग तव्हां जी महिरबानी सां घटि आहे तमामु। चाबी चोरी आहे जेको आहे कुझु न कुझु जेको मुसलसल रही आहे। अॻु में बि मां 3 साल हिते रहियो आहियां, काफ़ी कोशिशि कईसीं, जेके एज़ सून एज़ पॉसिबल जेके हुयूं गाॾियूं असां पंहिंजो वापसि कयूंसीं, वरितियूंसीं, माण्हुनि खे चालान कयोसीं। हींअर बि कुझु असां सस्पेक्ट वरितासीं, उन्हनि मां गाॾियूं कुझु रिकवर थियूं आहिनि। माण्हू अंडर इन्वेस्टिगेशन 10 गाॾियूं असां रिकवर कयूं आहिनि, उहे तव्हांजे साम्हूं मालिकनि खे ॾियूं था, जिन जूं वयूं आहिनि। हितां जा ई वेचारा ग़रीब ऐं मिसकीन माण्हू आहिनि। अॻिते बि इहा ई कोशिशि रहंदी त लॉ एंड ऑर्डर सिचुएशन कंट्रोल में रहे। मुहर्रम आहे, इंशाल्लाह मुहर्रम में बि पंहिंजो इहा ई कोशिशि आहे त पीसफुल रहे। SSP साहब मीर रोयल ख़ान खोसे साहब जी हिदायतुनि ते SAO साहब ऐं असां क्रैक डाउन कयोसीं शहर में, जेके चाबी चोर हुया, 1-2 वरितोसीं, उन्हनि खां रिकवर कईसीं, उन्हनि खे 2 खे चालान कयो आहे, 2 अंडर इन्वेस्टिगेशन आहिनि। ऐं अॻिते ॿियूं बि कोशिशि कंदासीं कुझु गाॾियूं रिकवर करे उन्हनि जे मालिकनि जे हवाले कयूं। ऐं तव्हांजी महिरबानी, तव्हां टाइम कढियो, आयो, असांजी हिमत अफ़ज़ाई कयव ऐं अॻिते बि कयो। असांजूं कमियूं कोताहियूं हुजनि, तव्हां बिल्कुलु जेको आहे सो असां हाज़िर आहियूं। तव्हां बिल्कुलु हर शइ खे तव्हां करे सघो था, वाखो करे सघो था, असांजी बि सुधारो थी वेंदो। ऐं इंशाल्लाह असां पॉज़िटिव माइंड आहियूं, असां उन में कोन माइंड कंदासीं। तव्हां जेका शइ कयो था, असांजी जेका हुजे, असां इंशाल्लाह हिते मंशियात ऐं ॿिया धंधा सभु बंदि कराए छॾिया आहिनि। सभिनी खे ख़बर आहे, साईं जन चेक कयो तव्हां भले, SAO साहब असां तव्हां सां गॾिजी हलूं शहर में, असांजे तरफ़ां कंहिंखे बि इजाज़त न आहे। बाक़ी कोई चोरी छपी करे थो त उहो उन्हनि जो हालत ॾिसो था पिया। हे रिकवरी तव्हांजे साम्हूं आहे, माण्हुनि खे ॾियूं था पिया, उनजे पंहिंजो जेके आहिनि मालिक वीचारा, जिन जूं गाॾियूं वयूं आहिनि, तक़रीबन उहे गाॾियूं आहिनि जेके सादिक साहब जे टाइम ते कुझु उन खां 1-2 अॻु में आहे। 10 गाॾियूं असां रिकवर कयूं। जवाबदार 2 चालान कया आहिनि, 2 असांजा उहे आहिनि अंडर इन्वेस्टिगेशन आहिनि, जिन जी इंक्वायरी कयूं था पिया। उहे ॿुधायूं कोन था नाला, इन जे करे उन्हनि जा दोस्त ॿिया 3 जेके साथी हूंदा उहे फ़रार थी वेंदा। बिल्कुलु केस दाख़िल थियल आहिनि, मोटरसाइकिलनि जा कुझु कया आहिनि असां, अॻु में बि थियल आहिनि ऐं ॿिया बि कंदासीं। उन्हनि जा माण्हुनि जा जेके माण्हू कराईंदा, काफ़ी माण्हू जेके केस कोन था कराइनि, वरी बि असां पुलिस जे तरफ़ां कयूं था, कोशिशि कयूं था त उनखे बुक करे जेल मोकिलियो। महिरबानी।